सिंध सरकार के हुक्म ते पुलिस ऐं रेंजर्स कराची के 11 यूसीस के मुकम्मल तौर सील करण लाइ कदम खणण शुरू करे दिना। लाउड स्पीकर जरिए माण्हुनि के घरनि ताईं महदूद रहण जा ऐलान। सील थींदड़ यूसीस में यूसी 6 गिलानी रेलवे, यूसी 7 डालमिया, यूसी 8 जमाल कॉलोनी ऐं यूसी 9 गुलशन 2 शामिल। यूसी 10 पहलवान रोड, यूसी 12 गुलजार हिजरी, यूसी 13 सफूरा ऐं यूसी 14 फैसल कैंट के भी सील कयो पियो वञे। यूसी 2 मंसूर कॉलोनी, यूसी 9 जेकब लाइन ऐं यूसी 10 जमशेद क्वार्टर्स के भी सील कयो पियो वञे। जारी कयल नोटिफिकेशन में पुलिस ऐं रेंजर्स के 11 यूसीस में माण्हुनि जी अच वञ बंद करण की हिदायत। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त कराची जे ओभर ज़िले खां पोइ ॾखण ज़िले खे बि बंदि करणु चाहिनि था। कराची में कोरोना वायरस की सूरत हाल बाबत हंगामी इजलास में ॻाल्हाईंदे वॾे वज़ीर चयो त जिन इलाइक़नि मां कोरोना वायरस जा वधीक केस ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि खे बंदि करे रहिया आहियूं। कराची ओभर के डीएमसी चेयरमैन मुहित अनवर चयो आहे त सील थींदड़ यूसीस की आबादी 7 लाख के लगभग आहे। एडो वडो कदम खणण खां अॻु सिंध सरकार असांखे ऐं ॿियनि चूंडियल नुमाइंदनि खे एतमाद में न वरितो। इलाइक़े वासी सख्त परेशान आहिनि। कमिश्नर कराची इफ्तिखार शालवाणी चयो आहे त सील थींदड़ यूसीस जा रहवासी अॼु राति ताईं पंहिंजे घरनि में वापस अची वञनि। सील थींदड़ इलाइक़नि जे हर घर मां रुगो हिकु शख्स के सीधो सामान वठण लाइ ॿाहिरि निकिरण की इजाज़त हूंदी। पिछले 24 घंटे मेरा ख्याल है जब से ये वायरस शुरू हुआ है तब से सबसे ज्यादा तशवीशनाक रहे हैं, यानी 20% टेस्ट पॉजिटिव आए हैं। ये दुनिया की एवरेज से भी ज्यादा है। पिछले 24 घंटों में 531 टेस्ट किए गए हैं, जिससे टेस्ट की टोटल तादाद 12,740 हो गई है और उसमें 104 मजीद लोग अफेक्ट हुए हैं, यानी टोटल 1318 लोग पॉजिटिव आए हैं सिंध सूबे में 26 फरवरी से लेकर आज तक। एक और अफसोसनाक बात भी है कि 6 लोग पिछले 24 घंटों में कोरोना की वजह से अल्लाह को प्यारे हो गए। ये हमारे लिए सोचने का वक्त है कि हमने आगे किस तरीके से इस वबा को डील करना है। सिंध में कोरोना वायरस विगे वधीक 6 ॼणा हयातियूं विञाए वेठा। सूबे में फौतियुनि जो अंग वधी 28 थी वियो। वधीक 104 नवा केस ज़ाहिर। मुतासिरनि जो अंग 1318 थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त 24 कलाकनि दौरान कयल 531 टेस्टुनि में 20% जी शरह सां 104 केस पॉजिटिव निकिता, जेका दुनिया में सभ खां वधीक शरह ऐं गिरती जोगी सूरत हाल आहे। वीडियो बयान में वॾे वज़ीर चयो त वधंदड़ केसिस मां ज़ाहिर थिए थो त सूरत हाल ख़राब थी रही आहे। केसिस में वाध जो सबबु लॉकडाउन ते सख़्तीअ सां अमल न थियण आहे। लॉकडाउन ते अमल दरामद यकीनी बणाइणो पवंदो। मुल्क में कोरोना वायरस विखे वधीक 12 ॼणा फोत। हयातियूं विञाईंदड़नि जो अंग वधी 78 थी वियो। 300 खां वधीक नवा केस ज़ाहिर थियण बाद मुतासिरनि जो अंग 4896 थी वियो। पंजाब में कोरोना वायरस जा 2336 केस, 18 ॼणा फोत थी चुका। केपी में मरीज़नि जो तादाद 654 थी वियो। 25 ॼणा ज़िंदगियूं हाराए वेठा। बलोचिस्तान में 220 केस रिपोर्ट। फोतियुनि जो अंग 2 थी वियो। गिलगित में 215 माण्हू मुतासिर ऐं 3 फोत। इस्लामाबाद में 118 केस रिपोर्ट। 1 ॼणो फोत थी चुको। वफाकी वज़ीर असद उमर चयो आहे त एहसास प्रोग्राम तहत 11 लख माण्हुनि खे इमदाद फिराम कई वई आहे। कोरोना वायरस जी टेस्ट लाइ 1 लख केस कराची पहुचाई वयूं आहिनि। अप्रैल जे आख़िर ताईं 20 खां 25 हज़ार टेस्टूं करण जी सलाहियत हासिल थी वेंदी।
वेंटिलेटर ते मौजूद मरीज़नि जो अंग वधी वियो आहे। मुल्क जे समूरनि इंटरनेशनल हवाई अॾनि ते कोरोना वायरस जी चकास लाइ ख़ासि काउंटर क़ाइमु कया विया आहिनि। 83 हंधनि ते 83 थर्मल स्कैनर्स बि लॻाया विया आहिनि। वफ़ाक़ी सरकार सुप्रीम कोर्ट पारां पाण मुरादो वरितल नोटिस ते पंहिंजो जवाब जमा कराए छॾियो। अदालत में जमा करायल जवाब में चयो वियो आहे त तफ्तान, चमन ऐं तौरखम बॉर्डर ते क्रॉसिंग खे वधीक सख़्तु कयो वियो आहे। 154 ज़िलनि में करंटीना मर्कज़ बणाया विया आहिनि। दुनिया में कोरोना वायरस 1,02,734 हयातियूं गिरकाए वरितियूं। मुतासिरनि जो अंग 17 लख थी वियो। अमेरिका में हिक ॾींहं में 2000 खां वधीक माण्हू फोत, अंग 18,747 थी वियो। स्पेन में 16,081, इटली में 18,849 ऐं फ्रांस में 13,197 हयातियूं ज़ाया। जर्मनी में फौतियुनि जो अंग 2,736, बर्तानिया में 8,958, ईरान में 4,232, तुर्की में 1,000, बेल्जियम में 3,019 ऐं स्विट्जरलैंड में 1,000 थी वियो। नीदरलैंड में 2,511, ब्राज़ील में 1,074 ऐं मैक्सिको में 233 शहरी कोरोना सां विढ़ंदे ज़िंदगी जी जंग हाराए विया। दुनिया में मजमूई तौर 3,76,330 मरीज़ सिहतयाब। सिंध में एहसास किफालत प्रोग्राम तहत 3 ॾींहं बि रक़म जी फराहमी। लाड़काणो, खेरपुर, सांगड़, टंडोलायार, बदीन, नौशरो, फेरोज कोटड़ी, गढ़ी यासीन, लखी गुलाम शाह, इस्लामकोट, खिपरो, सामारो, हाला ऐं ॿियनि शहरनि में सेंटर्स ते मुस्तैक औरतुनि जी पीह। बेहतर इंतजाम न हुजण सबबि कोरोना वायरस पकड़जण जो ख़दशो। मुस्तैक औरतुनि जी रक़म मां 500 खां 1,000 रुपयनि ताईं कटौती करण लाइ एजेंट सरगर्म। दादू, गढ़ी यासीन, पीरगोट ऐं कंडियारो में कार्रवाइयूं, 11 एजेंट गिरफ़्तार। गंबट में कटौती करण जे इल्ज़ाम हेठि हिक एहलकार खे बि हिरासत में वरितो वियो। दादू मां हिक औरत एजेंट बि गिरफ़्तार। सिंध में लाॻीतो 20 ॾींहनि खां लॉकडाउन सबबि बेरोज़गार थियल पोरियो तबिको राशन लाइ परेशान। बहार न थियण ते लाड़काणे, ठुल, मलकानी शरीफ ऐं तलार समेत मुख़्तलिफ़ शहरनि में मुतासिरनि जा एहतिजाजी मुज़ाहिरा। जैकबाबाद में पोरियत मासूम ॿार साण करे प्रेस क्लब पहुची वियो। राशन लाइ ॿार विकिरो करण जा होका। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त कोरोना वायरस जे वबा खां गॾियल सहकार सां ई छुटकारो हासिल करे सघिजे थो। अमीर मुल्कनि खे गरीब ऐं घटि वसीलनि वारनि मुल्कनि जी मदद करणी पवंदी। गैर मुल्की टीवी खे इंटरव्यू ॾींदे बिलावल भुट्टो चयो त गरीब मुल्कनि वटि एतिरा वसीला नाहिनि जो उहे अकेले सिर कोरोना जो मुक़ाबिलो करे सघनि। आलमी ताक़तुनि खे पंहिंजो रवैयो तब्दील करे टेस्टिंग किट्स ऐं सिहत जी सहूलियतुनि जी समूरी दुनिया में हिक जहिड़ी विर्छ करणी पवंदी। कोरोना वायरस सबब मुआशी ऐं तिबी बहरान शदीद थी सघे थो। पीपुल्स पार्टी कोरोना वायरस ऐं इम्कानी मुआशी बहरान खे मुंहुं ॾियण लाइ तजवीज़ूं पेश करे छॾियूं। पीपी जे सेक्रेटरी जनरल नयर बुखारी चयो आहे त हुकूमत फौरी तौर ते समूरनि स्टेक होल्डर जो गॾियल इजलास घुराए। बहरान खे मुंहुं ॾियण कंहिं हुकूमत या शख़्सियत जे वस जी ॻाल्हि न आहे। असांखे सियासी इख़्तिलाफ़नि खे पासीरो रखंदे मुल्क जी फ़िकर खे पहिरीं अवलियत बणाइणो पवंदो।
सुषमा बाबत ख़ासि मामलनि फिरदौस आशिक अवान चयो आहे त कमज़ोर ऐं पोइते पियल तबक़नि जी सार संभाल करण रियासत जी ज़िम्मेवारी आहे। एहसास प्रोग्राम वज़ीर आज़म डिवीज़न जी अकासी करे थो। ट्वीट कंदे फिरदौस आशिक अवान चयो त एहसास जे जज़्बे सां ई फलाही रियासत जी जोड़जक मुमकिन आहे। वफाकी सरकार न पाण कम करे थी ऐं न ई सूबनि खे कम करण ॾे थी। सिंध सरकार रिलीफ ऑर्डिनेंस ते वफ़ाक जे एतिराज़नि खे अफ़सोसनाक करार ॾेई छॾियो। तवानाई वारे सूबाई वज़ीर इम्तियाज़ शेख चयो आहे त सिंध हुकूमत अवाम जी भलाई लाइ रिलीफ ऑर्डिनेंस 2020 तजवीज़ कयो आहे। लॉकडाउन सबबि मुआशी मुश्किलातनि जो शिकार अवाम खे बिजली ऐं गैस जे बिलनि में रिलीफ ॾियणु चाहियूं था। उन ते वफ़ाकी हुकूमत जो एतिराज़ अफ़सोसनाक आहे। हीउ वक़्तु सियासत जो नाहे। सिंध सां वास्तो रखंदड़ 400 खां वधीक शागिर्द किर्गिस्तान जे शहर बिश्केक में फाथल। कोरोना वायरस सबबि इमरजेंसी सूरत-ए-हाल में शहर बंदि थियण सबबि फाथल शागिर्द खाधे पीते लाइ बि परेशान। शागिर्दनि जो चवणु आहे त हू पाबंदियूं सबबि ॿाहिरि नथा निकिरी सघनि। हुकूमत खां वापसीअ लाइ कोशिशूं वठण जो मुतालबो। परॾे वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त परॾे में फाथल पाकिस्तानियुनि जी जल्द वतन वापसी लाइ प्लान जोड़े रहिया आहियूं। ख़ासि उॾामनि ज़रिए 1600 पाकिस्तानियुनि खे ॾे आंदो वेंदो। जारी कयल बयान में परॾे वज़ीर चयो त वतन वापसी लाइ परेशान पाकिस्तानियुनि जो एहसास आहे। पाकिस्तानी सफ़ारतखाननि खे देशवासियुनि जो ख़्यालु रखण जो पाबंद बणायो वियो आहे। चीन मां इमदादी सामान खणी हिकु ॿियो जहाज़ पाकिस्तान पहुची वियो। एनडीएमए चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफजल ऐं वफ़ाकी वज़ीर ज़रताज गुल इस्लामाबाद एयरपोर्ट ते सामान वसूल कयो। हिफ़ाज़ती गाउन लाइ 1720 किलोग्राम अणसिबियल कपिड़ो, दस्ताना ऐं तयार हिफ़ाज़ती सूट बि चीन मां मोकिलिया विया। सामान में 59 वेंटिलेटर्स ऐं 936 किलोग्राम सर्जिकल मास्क शामिल। एनडीएमए चेयरमैन चयो आहे त रोज़ानो कोरोना टेस्ट जो दाइरो 30,000 ताईं वधाइण चाहियूं था।